ठुलबरसां ॻोठ मदद खोसो में दिलमुराद खोसो पुलिस डिवाइस सेंटर ते छापो हणी 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट जी रक़म में कटौती कंदड़ 3 डिवाइस होल्डरनि खे गिरफ़्तार करे वरितो। 3 डिवाइस होल्डर्स खे अवामी शिकायतुनि ते गिरफ़्तार कयो वियो आहे। ठुल मां इहा अहम ख़बर नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। ठुलबरसां ॻोठ मदद खोसो में दिलमुराद खोसो पुलिस डिवाइस सेंटर ते छापो हणी 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अवांखे ॿुधायूं पिया बेनज़ीर इनकम सपोर्ट जी रक़म में कटौती कंदड़ 3 डिवाइस होल्डर्स के पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त 3 डिवाइस होल्डर्स के अवामी शिकायतुनि ते गिरफ़्तार कयो वियो आहे। ठुलबरसां ॻोठ मदद खोसो में दिलमुराद खोसो पुलिस डिवाइस सेंटर ते छापो हणी 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट जी रक़म में कटौती कंदड़ 3 डिवाइस होल्डर्स के पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। नाज़रीन खे ॿुधायां पिया 3 डिवाइस होल्डर्स के अवामी शिकायतुनि ते गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम खबर बाबत नाज़रीन के आगाही ॾियूं पिया। ठुलबरसां ॻोठ मदद खोसो में दिलमुराद खोसो पुलिस डिवाइस सेंटर ते छापो हयो आहे, जंहिंजे नतीजे में 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे।